वसल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व अज़वाजिहि अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल अस्र इन्नल इंसाना लफ़ी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस सब्र। सदक़ल्लाहुल अज़ीम। मुंहिंजा भाइरो, अल्लाह ताला जो फज़ल ऐं करम आहे जो अल्लाह ताला असांखे इंसान बणायो। इंसान बणाइण खां बाद में जीअं चवंदा आहिनि अण घुरियो हबीबनि करीमनि जो उम्मती बणायो। जंहिं लाइ उलमा खां मां ॿुधो हूंदो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिकिड़े दफ़े तड़प करे वेठा त काश जेकॾहिं मूंखे इन आख़िर ज़मान नबीअ जो उम्मती बणायो वञे हा। माना एॾी सआदतमंदी अल्लाह ताला तव्हां ऐं असांखे बग़ैर घुरण जे अता कई आहे। इन ते अल्लाह तबारक व तआला जो जेतिरो शुक्रियो कजे उहो घटि आहे। मुस्लमाननि जे घर में ॼायासीं, अल्हम्दुलिल्लाह। कलमे जो आवाज़ कननि ते जीअं पाण वटि मामूल आहे, नंढड़े ॿार खे बांग ॾिनी वेंदी आहे कन में, इहा हिकिड़ी वॾी सआदतमंदी आहे। नंढड़े लाइ ॼण चयो वियो त तुंहिंजी लाइन इहा आहे। अॻिते अलाह खां दुआ घुरिजे। थोरो जवानीअ ॾे माण्हू अचे थो त अकेले सिर शैतान सां मुक़ाबिलो करे न सघंदो जेसि ताईं उन सां रब जी मदद शामिल हाल न थींदी। हज़रत से मौलाना शेख अल हदीस साहिब बि आहिनि, साईं इब्राहिम साहिब, उन्हनि ॾियारो इहे शयूं ज़रूरु हूंदियूं त साईं जन फरमायो त शैतान अबदी दुश्मन आहे। ऐं ईअं बि रवायत में ईंदो आहे त साईं जन फरमायो त जॾहिं बच्चो माउ जे पेट खां ॿाहिरि अचे थो त शैतान पासे में बीह करे अचे उन नंढड़े ॿार खे रुॻो हणे थो। रुॻे हणण सां ॿारु चीख करे थो। अक्सर करे दाइन खां पुछंदो त उहे ॻाल्हि कंदियूं न, जॾहिं ॿारु ईंदो आहे माउ जे पेट खां ॿाहिरि त चीख कंदो, रड़कंदो। पाण फरमायो त इहा चीख हुनजे रुॻे सां थींदी आहे, शैतान जे सां। चवंदो त दिलि न घबरा, मां आहियां। साईं जन फरमायो त ज़मीन ते दुनिया में अल्लाह ताला ॿिनि शख़्सियतुनि खे इन रुॻे खां महफ़ूज़ फरमायो आहे। हिकिड़ो इमामुल अंबिया साईं जन फरमायो त अल्लाह ताला मूंखे महफ़ूज़ कयो आहे। ॿियो हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला महफ़ूज़ कयो आहे। इहे ॿ ईअं बुज़ुर्गनि आलमनि खां तव्हां ॿुधो त ख़ुदि हदीस में ईंदो आहे। पाण फरमायो त तव्हांजे अमल में शैतान दख़ल ॾींदो आहे, तंहिंजे करे शैतान खे रोकण जे लाइ इमामुल अंबिया साईं जन असांखे उहे शयूं ॾसियूं आहिनि। बुज़ुर्गान दीन चयो आहे त ॿियो कुझु बि न अचे छड़ो उन महिल अल्लाह ताला खां शैतान खां पनाह घुरो। जीअं ॿियनि लफ़्ज़ न अचनि त औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, ईअं चओ। हालांकि एतिरे ताईं जो साईं जन फरमायो त बाथरूम में वञणु, तड़क करण जे लाइ वञणु, घरवारीअ सां मिलण जे लाइ वञणु, इन्हनि मौक़नि ते बि शैतान ताड़ में हूंदो आहे। पर जेकॾहिं उन जाइ ते तव्हां बिस्मिल्लाह औज़ु बिल्लाह पढ़ियल हूंदी त उन जे असरात खां महफ़ूज़ रहंदासीं। अलाह दुआ थो कयां अल्लाह ताला इहा सम्झ अता फरमाई आहे। वरी असांजो ताल्लुक़ आलमनि बुज़ुर्गनि सां, जीअं साईं उस्मान सिद्दीक़ फरमायो त अलाह जो हथु जमात ते आहे। ज़ाहिर आहे त उहा जमात ज़िक्र करण वारनि खे बि चई सघिजे थो, रोज़े नमाज़ पढ़ण वारनि खे बि चई सघिजे थो, पर उहा जमात वॾी में वॾी जमात आहे मुजाहिदनि जी जमात। मुजाहिदनि जी जमात उहो जिहाद आहे इस्लाम ख़ातिर। जिहाद जा तबका इमामुल अंबिया साईं विला करे त पाण फरमायो जिहाद माज़िन अल जिहाद माज़िन इला यौमिल क़ियामा, क़यामत ते जिहाद जारी रहंदो, रुकबो न। जिहाद जा बि मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। पाण फरमायूं त अफ़ज़ल जिहाद कहिड़ो आहे त बादशाह खे हक़ु चवणु। जॾहिं बादशाह ते तव्हां पहुची नथा सघो त बादशाह खे हक़ु कीअं चवंदव। पर अॼुकल्ह इहे जेके मामलात हलनि था उन में अख़लाक़ खे बि मदे नज़र रखिजे। तव्हां इहे असां जेके पंहिंजे यूनिट जा साथी आहियूं, मां हिननि खे ख़ुशियान अर्ज़ु इहो कंदुसि जेतिरो थी सघे पाण खे थोरो कूड़ खां बचाइजे, कूड़ खां बचाइजे, लहव लहव खां बचाइजे, अजाई कचहरनि खां पाण खे बचाइजे। जॾहिं पाण में इहे शयूं ईंदियूं त जेको असां सां गॾु हलंदो, असांखे ॾिसंदो, ज़रूरु ॿियो न त कुझु एतिरो चवंदो त यार कूड़ नथो ॻाल्हाए, ॻाल्हि सची करे। पर जे मां अटकल सटकल कंदुसि त सुभाणे चवंदा त अटकली इन माण्हू खे तव्हां था कयो, हिन जे लाइ त तव्हां चओ। तंहिंजे करे पहिरीं ॻाल्हि साथियुनि जे लाइ इहा आहे त जेतिरो थी सघे जेतिरो थी सघे पाण खे कूड़ खां बचायो। छो त कूड़ हिकिड़ी अहिड़ी वॾी शइ आहे जेकी अलाह जे रसूल फरमाए त पहिरीं निशानी कूड़ जी आहे त इज़ा हदस कज़ब, जॾहिं ॻाल्हाए त घणो हुन में कूड़ ॻाल्हाए, मां इहो मुनाफ़िक़ माण्हू आहे। ऐं मुनाफ़िक़ जा मिसाल बि खोड़। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त मुनाफ़िक़ कीअं आहे, छा कीअं बैनल गनमय
अचंदा लफ़्ज़ इहे हदीस वारे जा बहरहाल उहो ईअं आहे त जीअं वहुर न बकरी हुजे पोइ कल्ह हुन धण में भॼे करे हुन मुनाफ़िक़ी मुनाफ़िक़ जी जाइ जहन्नम आहे तंहिंजे करे जेतिरो थी सघे मुनाफ़िक़ जी पहिरीं निशानी जे तव्हांखे ॿुधायूं त कूड़ आहे कूड़ खां बचणु पजे सिंधीअ में चवंदा आहिनि त सच त बीठो नच सच त बीठो नच सच हूंदो त कुझु थोरो तकी ॻाल्हि हेॾे होॾे थींदी पर उनजो रिज़ल्ट भलो निकिरंदो अहिड़ा वाक़िया मूं वटि बि खोड़ आहिनि जेके सच जे करे तमामु वॾियूं वॾियूं शयूं अलाह ताला आसान बणाए ॾियूं छड़ियो सच जे करे हूअं रिवाज में अचे थो न अल हक़ मुरन वाला पाण दुर आहे त सच भलो हक़ आहे कूड़ो ॻाल्हि हुनजो रिज़ल्ट भलो आहे पाण में सचाई आणींदासीं त अलाह कंदो इनशा अलाह साईं रंग लाहींदो असांजे दिलनि खे अलाह ॾिसे थो असांजे सूरतुनि खे नथो ॾिसे दिलि में सचाई आहे त मां सम्झां थो लोॾा लम्हा ईंदा पर अलाह कंदो कामयाबी असांजी थींदी ऐं उनजो मिसाल तव्हां ॾिठो जमात सां वाबस्तगी इहा बि अलाह जी नेमत आहे अॼोके दौर में जमात सां वाबस्तगी अलाह जी नेमत आहे इन खे सम्झणु बि घुरिजे ऐं इन खे माना गहराइप में वञणु खपे असां वटि ॿी कहिड़ी शइ आहे न अलाह खे ॾिठोसीं न रसूल खे ॾिठोसीं न साहबा खे ॾिठोसीं न अहल बैतनि खे ॾिठोसीं न कंहिं वॾनि बुज़ुर्गनि खे ॾिठोसीं अॼोके दौर में जेके उलमा असांजे आॾो आहिनि मां सम्झां थो इहे बि बुज़ुर्ग आहिनि छो त जीअं पोइते पोइते ईंदो मामिलो तीअं कमज़ोरियूं थींदियूं वेंदियूं पर पोइ बि आलमुनि खां तव्हां ॿुधो आहे त पछाड़ी वक़्तु अहिड़ो ईंदो जो जेकॾहिं माण्हू ईअं खुलम खुला पिया बेहयाई कंदा पोइ माण्हू उन्हनि खे चवण वारो न हूंदो पर जेकॾहिं कंहिं चयुनि त ख़ुदा जो ख़ौफ़ कयो जो रस्ते खां परे थियो त इहो बि उन वक़्त जो बुज़ुर्ग हूंदो माना इहो बि को कंहिंखो लफ़्ज़ निकिरंदा ऐं मां सम्झां थो उहो वक़्तु क़रीब थी वियो आहे एॾो क़रीब थी वियो आहे जो हैरानगी थिए थी त असांजे हयाती में अहिड़ियूं शयूं अची वियूं जंहिंजो असां तसवुरु न पिया कयूं उहे अची वियूं मां त ईअं चवां थो त अलाह ताला बि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बि हदीस वारी आहे पाण फरमाए त पछाड़ी वक़्तु अहिड़ो ईंदो जो माण्हू खे ईमान बचाइणु ॾाढो ॾुखियो थींदो एतिरे ते वञी कंहिं भयाबान जंगलनि में वञी बचे त वञी बचाए ईमान बचाए ॿी में ईअं रिवायत में वेंदो आहे त काश इन वक़्त खां अॻु में माण्हू मरी वञे उनजे लाइ ज़मीन खां वधीक क़बर आहे अहिड़ा हादसात अहिड़ा मामलात इंसान जे आॾो ईंदा जो ईमान बचाइणु ॾुखियो थी पवंदो ऐं मां सम्झां थो उहा घड़ियूं शुरू थी वयूं अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला इन में बि तव्हां असांखे पास फरमाए उलमा जी वॾी तारीख़ आहे वॾो उलमा जो किरदारु रहियो आहे उलमा ॾिठो त हर मैदान ते जीअं मौलाना जन फरमायो त जहिड़े बि मामले में ॾिसंदव त उन में उलमा जी जमात अॻु में आहे उन जमात में बि मुख़्तलिफ़ शयूं पर पोइ बि जमात जेकी अॼुकल्ह असांजे दौर में आहे मूंखे यादि अचे थो हज़रत साईं शेखुल हदीस ऐं तमामु वॾे पाए जी शख़्सियत उस्ताद मौलाना अब्दुल हय्यू घोटो साहिबु रहमतुल्लाह अलैह घोटकीअ वारा टेड़ीअ जा उस्ताद आहे उहे फरमाईंदा त मूंखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख्वाब में ज़ियारत थी तॾहिं इख़्तिलाफ़ थी पियो जमियत उलमा इस्लाम में जमियत उलमा इस्लाम धड़नि में तक़सीम पई थिए को दरख़्वास्ती ग्रुप पियो ठहे को हज़ारी ग्रुप पियो ठहे इन अंदाज़ में पियो हले हज़रत साईं फरमायो त मूंखे ख्वाब में साईं जन ज़ियारत थी पाण फरमायो त अब्दुल हय्य जमियत उलमा इस्लाम जो साथ न छॾिजांइ जमियत उलमा इस्लाम जो साथ न छॾिजांइ तॾहिं साईं उस्ताद अब्दुल हय्य साईं फरमाइनि पिया त मां अर्ज़ु कयुमि त मुंहिंजा साईं जमियत जा त मुख़्तलिफ़ तबिका थी विया आहिनि ग्रुप थी विया त साईं जन फरमायो त साईं जन जे ज़ुबान मुबारक खां लफ़्ज़ ॿुधमि साईं जन फरमायो त मौलाना फज़लुर रहमान वारी जमात माना इहा मामूली शइ न आहे जो इमामुल अंबिया जी ज़ुबान खां अहिड़े सालिह मुत्तक़ी शेखुल हदीस जी ज़ुबान खां अहिड़ा लफ़्ज़ साले अचनि अल्हम्दुलिल्लाह असां मौजूदु आहियूं उहो मौलाना फज़लुर रहमान आहे अल्लाह ताला ॿुधो आहे त अल्लाह ताला उन मर्द कलंदर जी हिफ़ाज़त फरमाए यार सच पुछो अॼोके दौर में मां बि पुराणे वक़्त जो जेको आलमनि सां हलां थो अॼु ॾींहं ताईं कॾहिं मां उहिदो न वरितो न उहिदे जी तलब कयमि न उहिदो वरितुमि न वरी उहिदे सां दिलचस्पी आहे मां त ईअं चवां थो त अल्लाह ताला शर्म खे कारकुन जी हैसियत सां क़बूल फरमाए मां इन में भलो आहियां उहिदनि में बि कुझु न कुझु हरकतूं थियनि थियूं उन्हनि हरकतुनि खां बि पाण खे महफ़ूज़ कजे कोशिशि इहा कजे अलाह खां दुआ थो अलाह ताला असांखे इख़लास अता फरमाए इख़लास सां जॾहिं हलंदासीं त मां सम्झां त उहो अजायो न वेंदो मां कॾहिं कॾहिं दोस्तनि खे मिसाल ॾींदो आहियां त भला पुट त पुट आहिनि पर हिकिड़ो पुटु अहिड़ो आहे जो असुर जो अची बाबे जो दरवाज़ो थो खड़काए त बाबा निमाज़ जो टाइम थी वियो आहे उनखे ख़बर आहे त अबू थकल टुटल आहे अॼु पुट दरवाज़ो खड़कायो त बाबा साईं नमाज़ जो टाइम थी वियो आहे मां सम्झां त उहो पीउ बदवक़्तु हूंदो जेको अहिड़े पुट खे बददुआ करे उहो त चवंदो त मुंहिंजा अलाह तुंहिंजा अहसान थी पिया जो अॼु बचो मूंखे नमाज़ जे लाइ उथारे थो
पर जॾहिं अबे खे इहो बचो एॾो प्यारो आहे पर जे असां सचाई सां अलाह ॼाणो कंहिं बि कम में थोरी अॻु भराई कंदासीं त उन त अञा वधीक मक़बूल थींदासीं अलाह ताला असांजे दिलनि खे ॾिसे थो जेतिरे दिलनि में सचाई आणींदव ख़ुदा जो कसम खणी थो चवां त मथे ईंदासीं मुंहिंजे मुतालिक़ तव्हांखे त भला मां ॿाहिरि न आहियां मुंहिंजे मुतालिक़ त एॾो जमात में मौलवियुनि में नंढनि में वॾनि में इख़्तिलाफ़ जहिड़ी का हद न आहे मूंखे यादि आहे त हिकिड़े दफ़े मां वयुमि पे बचल शाह मीणे खां मोटर साइकिल ते सखर जे पासे ॾे लबे महिराण वटि हज़रत साईं अब्दुल समद रहमतुल्लाह अलैह हाले जो साईं जन कार में साम्हूं आया पिया मां मोटर साइकिल हिक ॿिए जे साम्हूं थी पियासीं साईं जन बि ॾिठो नज़रुनि सां मिलियो त साईं जन गाॾीअ खे हीअं पासो कयो मां मोटर साइकिल खे पासो करे फिरायुमि साईं जन अॻिते गाॾी बीहारण खां पोइ मां लही करे तकड़ में साईं सां मिलियो त साईं मिलण खां अॻु में साईं पंहिंजे गाॾीअ में टैप जो आवाज़ु वधायो टैप जो आवाज़ु वधियो त मुंहिंजो आवाज़ु पियो हले मूंखे चई त हाजी तूं काॾे असांखां भॼंदे हे ॾिस त तूं असां सां गॾु आहे मां चयो साईं मूं में कहिड़ी ताक़त आहे मां तव्हां खां परे थिया हीअं साईं सां मिलियुमि ख़ुशि रगत थी कुझु सलाह कयुमि पोइ साईं जन फरमाया त हे इमदाद तुंहिंजे लाइ मौलाना फज़लुर रहमान पारत पियो करे मां चयो साईं अलहमदिल्ला अलाए कीअं चई मौलाना सां मुलाक़ात थी वियासीं पोइ मौलाना फरमायो त जॾहिं सिंध जो दौरो थिए हाजी इमदादुल्ला खे उन दौरे में गॾु खणंदा कयो ईअं साईं भई मौलाना फज़लुर रहमान तुंहिंजे लाइ पारत कई मां चयो साईं अलहमदिल्ला ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि ॿुधायो साईं 12 ॻाल्हियूं थियूं इहा ॻाल्हि मुंहिंजे दिलि ते अची वई ॾाढो रब जो शुक्रियो अदा कयो त इन्हनि माण्हुनि मुंहिंजो नालो खणी चयो त इनखे गॾु खणिजो बहरहाल इन्हनि ते मुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे जो इन्हनि मूंखे अहिड़े अंदाज़ में यादि कयो कुझु ॾींहंनि खां बाद में हज़रत अल्लामा शेख अल्लाह अकबर शहीद इस्लाम शहीद मस्जिद वाह वाह हज़रत साईं डॉक्टर अल्लामा ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह नवर अल्लाह मरकद अल्लाह ताला उनजे क़बर ते किरोड़ा रम जमीन नाज़िल फरमाई उन्हनि सां कचहरी थी उहो त असां हिक जेतिरा हुयासीं अञा बि मूंखां कुझु नंढा हुया मूंखे यादि आहे त नंढा पीर ॻोठ जे पासे में हिकिड़े ॻोठ में वियासीं मौलाना भाऊ बि नंढो मां बि मौलूद चया भाऊ बि तकरीर कई उते हिकिड़ो नौजवान साथी हो उहो बि जेटीआ जो हो हुनजो नालो हींअर मुंहिंजे ज़हन त कुझु विसरे थो उहो अचानक वेठे वेठे उहो बेहोश थी किरी पियो त मूंखे यादि आहे त उनजे तिरनि खे बि मटियो डॉक्टर साहिब बि मटे पियो मां बि मटिया पियो 4-5 ॼणा हुआसीं असां माना इहो दौरु हुयो बहरहाल गॾु हुयासीं अल्लामा साईं ईअं ॻाल्हियुनि कंदे ॻाल्हियूं थियूं त मां अल्लामा शहीद रहमतुल्लाह अलैह खे चयो त बाबा मौलाना फज़लुर रहमान तव्हांखे मुंहिंजे लाइ पारत कई आहे तव्हां ख़्यालु रखो नी जॾहिं वॾा माण्हू पारत करनि त मुंहिंजो ख़्यालु कंदा कयो नी मां चयोमांसि चई छाजी तुंहिंजी कीअं कई अथई तुंहिंजी पारत मां चयो कुझु ॾींहं थिया साईं अब्दुल समद मूंखे हीअ ॻाल्हि ॿुधाई त हू ॻाल्हि ॿुधाई चई त तूं कंहिं ॿुधायो भई साईं अब्दुल समद ॿुधायो त चई साईं अब्दुल समद थो ॿुधायो हा चई मूंखे ख़बर थी त मां पाण हुते हुयुमि डॉक्टर साहिब चयो तव्हां पाण हुयो ख़बर थी पोइ मां मौलाना खे छा चयो मां चयो मूंखे ख़बर न आहे इहा त साईं कोन्हे ॿुधाई साईं हीअ ॻाल्हि कई चई मां मौलाना खे चयो हज़रत तूं हाजी इमदादुल्ला तूं सिपाही साहिबा का आहे चई मां मौलाना खे ईअं चयो मां थोरो हटियुमि पोइ मतलब मौलाना छा चयो चई पोइ मौलाना फरमायो ऐसा नहीं जैसा आप कर रहे हैं आप उनकी कदर नहीं कर रहे मां चयो नारे तकबीर ॾाढे इहो अलाह थो अदा तव्हांजे दिलनि में अहिड़नि माण्हुनि खां त चवराए ॿियो छा सच इहो मुंहिंजे मथां इहे ॻाल्हियूं इहे शोर इहे मसइला थोरा न पर तमामु घणा एतिरे ताईं जो हाणे उहो बयानु मां हिन मौक़े में नथो कयां एतिरा थिया पर मुंहिंजी दिलि उहा मुंहिंजी सचाई उन सचाईअ जो इहो थियो वल्लाह बिल्लाह सुम्मत अल्लाह मां जॾहिं मंज़िलगाह में साईं मोहम्मद मुराद साहिब जन मूंखे चयो दादा असां किन सबबनि जे करे तुंहिंजो इश्तिहार में नालो न ॾिनो छो त इश्तिहार में नालो मुंहिंजो न आयो कंहिं माण्हू मूंखे फ़ोन कई त हिन दफ़े तव्हांजो मंज़िलगाह इश्तिहार में नालो न आहे मां चयो मुंहिंजो नालो मौलाना मुखो साहिब हिते घुराईंदो न आहे चवंदो न आहे मां ॾिठुमि त वाक़ई न हो इश्तिहार में मां मोटर साइकिल ते चढ़ी सिधो मंज़िलगाह साईं खे वञी चयुमि त मुंहिंजो नालो कोन्हे छो पोइ चई त अदा तुंहिंजे मथां कुझु एतिराज़ थिया संगत जा असां बि जलसो कंदा आहियूं मीटिंग में तूं त एतिराज़ थिया उन एतिराज़नि में पोइ मां हुननि खे चयुमि त ईअं न आहे दोस्तनि चयो त साईं सिपाही साहिब जो आहे मां चयो ईअं न आहे इमदादुल्ला ईअं न आहे पर पोइ हुननि चयो भला हे दफ़ो तव्हां हुनजो नालो न ॾियो पोइ ॾिसूं त हुनजो रिज़ल्ट छा थो थिए हाणे इन जे करे असां बि मजबूर थिया तोखे नालो न ॾिनोसीं पर तोखे दावत मुंहिंजी आहे ऐं ज़रूरु अचिजां मां हाणे ताईं दावत त खणी तव्हांजी अखियुनि ते नालो न ॾिनो हुयो त ॾुखु थियो पंहिंजी जाइ ते हिन अहिड़ी ॻाल्हि कोन्हे तूं अचिजां साईं बहरहाल मां वयुमि उन वॾो ॾुगो वाक़ियो मौलाना जन मां स्टेज ते वेठुसि मौलाना मूंखे पाण वठी हलिया स्टेज ते छो त मूंखे किन दोस्तनि इहो बि ॿुधाईंदो हलां इहे कसियूं पकायूं थींदियूं आहिनि संगत में किन दोस्तनि मूंखे थोरो चयो त इहे जेके पंहिंजा सालार आहिनि इन्हनि खे चयो वियो आहे त इमदादुल्ला खे स्टेज ते न छॾियो
पंहिंजी ॻाल्हि मीटिंग पंहिंजी आहे ॻाल्हि बि पंहिंजी आहे मां ॻाल्हि में पंहिंजी तरह थो कयां तव्हांखे ॿुधायां थो छॾो सचाईअ जी ॻाल्हि मां चयो ईअं ॻाल्हाए चवां ईअं हथ ई ख़्यालु कजां मां चयो ठीकु आहे मां स्टेज ते वञा ई नथो मां वेठुमि मदरसे में ॼाणो साईं मोहम्मद मुराद साहिबु आयो हो वॾे प्यार सां बाक़ो आयो हलिया हाणे जॾहिं मदरसे जो मालिक मूंखे वठी हलियो ॿिया छा चवनि हर को चुप करे बीठो रहियो मौलाना मूंसां हथ हथ में स्टेज ते वियासीं हलिया उहे सालार वेठा चुप सालार हुकुम जा पाबंद हुया मथे वियासीं जो कुझु थियो मसइलो स्टेज किरी पई मौलाना मुंहिंजे मुतलिक़ उहो कयो ऐलान बि कयो मां मौलूद बि चयो स्टेज किरी वाक़ियो वॾो आहे स्टेज किरण खां बाद में धूड़ थी वई सॼो थी वियो धक बि लॻा मां ॾिठुमि त सही आहे उहो को भॻो कोन्हे अलहमदिल्ला शुकुरु कयो अञा मां थोरो हेॾे छॾे करे पाण खे ॾिठुमि त इश्तिहार पियो हेठि ईअं ॿिटो सीनो इश्तिहार मां चयुमि त हिन में नाला आलमनि जा अलाह रसूल जा नाला बि आहिनि मथां लताड़जी वेंदो माण्हू ईंदा मां उहो खणी करे पंहिंजे खीसे में विधो इश्तिहार वकड़ सुकड़ो खीसे में विधुमि अॻिते हली मुंहिंजा चपल पई ख़ुदा जी कुदरत उहा चपल मुंहिंजी महफ़ूज़ पई स्टेज जी जो किरी त उहा उते महफ़ूज़ खणी करे पार निकितुमि साईं अमरोटी साईं सिराज मशा उन्हनि टिशू ॾिनो पोइ थोरो चप में धक लॻो रतो आहे पई बहरहाल ॿाहिरि निकितासीं अञा वाक़ियो वॾो मां घर मोटी आयुमि राति जो सुबुह जो उथियुमि जेॾी महिल कपिड़नि मां सामान कढियुमि उहो इश्तिहार कढियुमि त उन में लिखियलु हुयूं ॿ शयूं हिकिड़ो त फलाणो मौली साहिबु चवे थो मौलाना मोहम्मद मुराद अली त इमदादुल्ला जो ऐलान तव्हां न करियो मां कंदुसि त मौलाना उहो ॾिसी उहो त असां ॾिसूं पिया त मौलाना उहो ॾिसी करे इश्तिहार हुनखे वापसि कयईं मौलाना हुनजी ॻाल्हि न मञी वरी ॿिए पासे हुन ते ॾिठुमि इश्तिहार ते वरी लिखियलु हो फलाणा ॿ मौलवी चवनि था त इन खां पाण खां ऐलान करायो न त हे फिरी वेंदो हाणे इहा शइ उहा इश्तिहार में लिखियलु आहे उहो इश्तिहार मुंहिंजे खीसे में अची वियो उन्हनि जा नाला लिखियलु आहे टिनी माण्हुनि जा नाला अलाह जी कुदरत इहा हिकिड़ो त मां सम्झां थो त उहो त मज़बूत हुयो तंहिंजे करे उहो थी सघे त मुंहिंजे मुतालिक़ ऐलान भले नमूने सां करे हा ख़ुदा इहा ॻाल्हि बाक़ी जिन ॿिनि लिखियो ॿिनि मौलवियुनि त फलाणो उहे उन्हनि असां त चयो इन खां पाण को कराए न त फिरी वेंदो अलाह जी कुदरत मुंहिंजे अखियुनि ॼाणो उन्हनि ॿिन्ही शख़्सनि सां थियो जो जमात में उन्हनि खे छेड़ियो मां हैरान आहियां त अलाह जी कुदरत आहे त इहे इश्तिहार मूं ताईं कीअं आयो भला इहो मां न खणा हा त मूंखे इन्हनि जे नालनि जी ख़बर न पई हा ऐं वरी जेकॾहिं खयो में त उन में मुंहिंजे बारे में लिखियलु हुयो इन खां पाण करायो न त इहो फिरी वेंदो अलाह जी कुदरत हुननि मुंहिंजे दिलि जो पियो फ़ैसिलो ॿुधायो अलाह खे इहा ॻाल्हि न वणी अलाह ताला अॻिते हली करे उन्हनि ॿिन्ही माण्हुनि खे जमात में धिकियो उहे ॿई माण्हू अञा ताईं आहिनि मुंहिंजे अखियुनि ॼाण ॾसिया नथो तंहिंजे करे उहा ई धिकी आहे माना जमात में का उन्हनि जी वैल्यू ई न थी इहा थींदी आहे सचाई पोइ मां चयुमि त मां पंहिंजे लेवल पंहिंजे रुख सां पंहिंजी ॻाल्हि सां सचो आहे जेसि ताईं कंहिं माण्हूअ ते ख़बर पवे ऐं जॾहिं ख़बर पई त अलहमदिल्ला रिज़ल्ट मुंहिंजे आयो आहे तंहिंजे करे मां दोस्तनि खे इहा गुज़ारिश कयां थो अटकल चालाकी न कयो दीन इस्लाम चालाकी अटकल सां न जेतिरो थींदो सचा थींदव अलाह कंदो हे अवाम तव्हां ॾे ईंदो बाक़ी हाणे मूंसां हिकिड़ी ॻाल्हि ॿिए सां ॿी ॻाल्हि टे सां टी ॻाल्हि ईअं थींदी त कुझु वक़्तु हलंदासीं पोइ जेॾी महिल उहा ज़ाहिर थींदी त पोइ अहमियत वेंदी हली अहमियत असां ॾुखियो सुखियो वक़्तु गुज़ारींदासीं पर सच जेतिरो ईंदो ओतिरो अलाह जो रंग लॻंदो जीअं तव्हांखे चयुमि त हक़ु सच इहो कौड़ो आहे पर आहे ॾाढो भलो इनशा अलाह अज़ीज़ रंग लॻंदो नौजवान नस्ल में वॾनि जो बि अदब कजे वॾनि अख़लाक जे दाइरे में असांजा वॾा आहिनि असां उन्हनि जा नंढा उहे असांजा वॾा कॾहिं वॾे खे बि भुल सुल थी पवंदी आहे कॾहिं वॾे खे बि ग़लति फहमी थी सघंदी आहे पर जेकॾहिं वॾो उथी करे कुझु दड़को ॾींदो त असां हुन में लही न वेंदासीं असां खिली हुनजो आदर भाव कंदासीं सुभाणे उनखे हया थींदो त यार मां केॾो ॻाल्हायोमांसि पर पाण त केॾो भलो पेश आयो मूंखे इन ते हदीस वार यादि अचे थी त अलाह जे रसूल फरमायो त साईं सिल मन कता वाफ़ मन ज़लम वासन पाण फरमायो त तूं ॻंढ उन सां जेको तोसां टोड़े असां कल में पढ़ंदा रहूं जेकॾहिं हुनखे ग़लति फहमी आहे त असां ॻंढण जी कोशिशि कयूं कोशिशि इहा कयूं ॻंढण जी जेसि ताईं उनखे पाण खे ख़बर पए तड़े मां त ग़लति वाफ़ मन ज़लम कबला माफ़ु करे छॾ भला माफ़ु न कंदासीं त भला घड़ी सां हेॾो होॾो बाहि दिलि जी मारींदासीं पोइ छा थींदो पोइ अञा नफ़रत थींदी तंहिंजे करे माफ़ु कयो त उनजी माफ़ीअ जो असरु अलाह ताला तव्हां ते ज़ाहिर कंदो इनशा अलाह जेसि ताईं उनखे का न का ॻाल्हि सम्झ में ईंदी जेको बुराई करे कोशिशि करे त उन सां भलाई कंदासीं अॻे पोइ अलाह कंदो उनखे बि हया ईंदी तंहिंजे करे इहो ई तव्हां सां ॻाल्हियूं करणियूं ऐं असां जंहिं जमात सां आहियूं उहा जमात मामूली न आहे अॼोके दौर में इहा जमात मां ईअं बि दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां त सभिनी खां अॼोके वक़्त में पढ़ाइण वारा फिक़्ह वारा हदीस वारा तफ़सीर वारा तर्जुमे वारा हिफ़्ज़ कराइण वारा सभु कम पंहिंजी जाइ ते आला ऐं अफ़ज़ल पर इन्हनि सभिनी कमनि खां जेको अॼोके वक़्त में आला ऐं अफ़ज़ल कमु आहे उहो मुल्की लेवल ते सियासत
उहा सियासत इन जे करे जो पाकिस्तान में असांजे लाइ कुर्सीअ जो दरवाज़ो खुलियल आहे दुनिया जे आलम इस्लाम में कंहिं बि मुल्क में ईअं दरवाज़ो खुलियल न आहे त तव्हां वोट वठी करे मथे अची सघो था उन्हनि जी मर्ज़ी हलंदी आहे जंहिंखे कीअं करनि कुझु करनि हे पाकिस्तान हिकिड़ो वाहिद मुल्क आहे असांजे पूरी दुनिया में जंहिंजे लाइ ईअं त वोट खणी अचो आहे नाजाइज़ वारो तरीक़ो ग़लति वारो तरीक़ो पर ग़लति वारो तरीक़े में बि गुंजाइश आहे त असां इन ग़लति तरीक़े ते लटूं रखी करे भला टपी त सघूं था जेकॾहिं गंद में फासी पिया ते छेड़ा पिया आहिनि पर छेड़नि खां बाद में असां जंहिं पासे वञूं था त उहा असांजी मस्जिद आहे भला ठीकु आहे घड़ी दफ़ा पेर ख़राबु थिया त पेरनि खे धोई सघंदासीं इहो गोया ईअं मिसाल ॾींदा करे तव्हां अॻिते हलो थोरा थका लम्हा अचनि था सियासत खां सवाइ अॼु असांजे पाकिस्तान में ॿियो को वाहिद माना को रस्तो कोन्हे जेको असां क़ुर पाक ते सही नमूने सां अमल करे सघूं क़ुर पाक जे हुकमनि ते हली सघूं मां अॻु में ॿुधायुमि दोस्तनि खे तबलीग जमात वारो हिकिड़ो साथी हो मां हिकिड़े जाइ ते वियुमि उन ॿियनि खे चयो त हाई साहिब सां यार मुंहिंजी दिलि घुरंदी आहे त जेकॾहिं कचहरी कयां आयो आहे महिमान थी तव्हां वटि जेकॾहिं तव्हां नाराज़ न थियो त मां कुझु हाई साहिब सां कचहरी कयां उन्हनि चयोसि अख़लाक जे दायरे में कर कचहरी भले उहो शुरू थी वियो मूंसां जमात जे हवाले सां असां तबलीग जमात जा हिमायत कंदा आहियूं छो त जेतिरो साईं उन्हनि ते ॿार रखिया ओतिरो कमु करनि था असां खां वधीक उहे भला अञा असां किथे वञूं था त भाली मानी था कराइनि भला पैसा था ॾियनि उहो त वीचारा ईअं बि कोन था करनि पोइ हुननि जी जहिड़ी सम्झ आहे जेतिरो हुननि खे पढ़ायो आहे ओतिरो पंहिंजी जाइ ते कमु चङो करनि था पर जेकॾहिं ॼाण रखी करे ऐं को मुखालफ़त करनि त उहो वरी अलाह वटि हिसाबु थींदो हुन साथीअ मूंसां महिनत शुरू कई पोइ फ्री आहे त भला साईं पोइ सभिनी खां कमु त जमात जो वधीक आहे भलो आहे चवंदो पूरी दुनिया में शुरू थी वियो पूरी दुनिया में साईं असां पंहिंजा मर्कज़ खोलिया आहिनि दुनिया में को बि अहिड़ो मुल्क न आहे मुस्लिम हुजे ग़ैर मुस्लिम मर्कज़ खोलिया आहिनि पोइ चए सियासत में फ़ाइदो कहिड़ो पोइ कमु त असुलु इहो आहे कमु इहो कजे त जेको सॼी दुनिया में कलमो पढ़ाइजे माण्हुनि खे मुस्लमान कजे इहो वॾो कमु आहे मां चयो अच्छा सियासत आहे तोखे कावड़ पोइ फिरी सिरी मां आयो इन पासे ॾे पोइ मां उथी वेठो चयोमांसि हाणे ॻाल्हि ई आहे भला तूं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त सियासत इहो तुंहिंजे तबलीग वारो ई क़ुर में हुकुम आहे या ॿियो को हुकुम आहे हुकूमत जा बि कया कम आहिनि की न कोन्हनि खे छड़ो आहे त बसि कलमो पढ़ो छड़ो भले तव्हांखे गुजा ॾियनि गारियूं ॾियनि पिया मार खाओ की न किथे मार ॾियण जो को हुकुम आहे त मार बि ॾियो बहरहाल थोरो चयो साईं ईअं त आहे पर जेतिरी ताक़त हूंदी मां चयो भला हिकिड़ी तोखे छड़ो ॻाल्हि पुछां क़ुर पाक ते अमल करण जे लाइ तबलीग जमात कहिड़ी मतिलबु जिते बि तव्हांजा मर्कज़ थींदा आहिनि उते इज्तिमा थींदा आहिनि उते चोरी थींदी आहे चोरी थींदी आहे चोर कॾहिं पकड़िया अथव चवंदा पकड़िया कॾहिं चोर तव्हां पाण पकड़िया पाण पकड़िया या ॿियनि चयो अथव त हे चोर आहिनि इन करे पाण बि कॾहिं ॿिया बि चोर पकड़े ॾींदा आहिनि असांखे कॾहिं असां पाण बि पकड़ींदा आहियूं चोरीअ हलो मत पोइ हाणे पोइ उन्हनि खे सज़ा कहिड़ी ॾींदा चवंदा आहियूं उन्हनि खे सज़ा ॾींदा आहियूं सज़ा त बुज़ुर्गनि चयो आहे त उन्हनि जे मथां हिकिड़ो माण्हू ॿ माण्हू बीहारियो उन्हनि खे चयो त उहा जेतिरी चोरी 100 रकात नफ़िल पढ़ 100 रकात नफ़िल पढ़ उनजे ॿिन्ही पासनि जो माण्हू ॿ वेठा हूंदा त भॼे बि न अहिड़े नमूने सां या ॿी का सज़ा या कुझु लाहींदा आहियूं एतिरो कंदा आहियूं तोबा ताइब कराईंदा आहियूं वरी अॻिते जे लाइ वाइदो बि वठंदा आहियूं पोइ छॾे ॾींदा आहियूं मतिलबु हाणे तूं इहा कंहिं बि क़ुर पाक जे कुंड में ॾस त इहा शइ लिखियलु आहे या मतिलबु क़ुर में लिखियलु आहे त उहा चोर बि पकड़ियो त हुनजो हथु कटियो या छॾे ॾियो क़ुर में हीअं लिखियो आहे चए हथु कटणु त असांजी वस जी ॻाल्हि न आहे छो वस जी न आहे छो त इहो हुकूमत जो कमु आहे मतिलबु इहो ई त मर्ज़ु आहे न त असां चऊं था त हुकूमत ॾिए थो न जॾहिं हुकूमत ॾे ईंदव त क़ुर जो कानून जो जॾहिं निफ़ाज़ थींदो तव्हां में एतिरी कुवत हूंदी त पोइ कंहिंजो हथु कटींदव त तव्हां ते जवाबु न थियो छो त तव्हां जवाबु ॾे न थींदो छो त क़ुर में लिखियो पियो आहे त चोर जो हथु कटियो इहा त असां दावो कयूं था त पाकिस्तान में इहो दगु खुलियल आहे त तव्हां वोटनि जे ज़रिए मथे कुर्सीअ ते अची सघो था पोइ कोशिशि कयो भला वोटनि खे वधायो हूअं अचणु नथा ॾियनि त वोटनि खे वधायो तंहिंजे करे कोशिशि कयो वधी भला 2-3 आलम शुमारा असेंबलीअ में पुॼंदा कम अज़ कम ग़ैर इस्लामी कानून पास थियणु त न ॾींदा भला ॿियो न त रड़ियूं त कंदा माण्हुनि खे त ॿुधाईंदा त बाबा हे ग़लति कमु था करनि तंहिंजे करे मतिलबु सभिनी खां आला अफ़ज़ल कमु त इहो आहे न चोर जो हथु कपणु तव्हां कपे नथा सघो चओ था त हुकूमत जो कमु आहे असां चऊं था त सभिनी कमनि खे छॾे इन लाइन ते अचो तव्हां त हुकूमत आलमनि जी थी पए ज़ाहिर आहे त मौलवी कहिड़ो बि हूंदो दीना दास्ती क़ुर पाक जी मुखालफ़त में को कानून ठहणो न ॾींदो बसि असांजी चईंदी भेण इहो कमु थिए त कोन थो तव्हांजो कमु कहिड़ो थिए थो अॼु ॾींहं ते ॿुधाए थो भला कहिड़े शहर हिकिड़े में सभु हिंदू मुस्लमान करे सघिया न करे सघिया तव्हां कोशिशि था कयो हितां जो पंहिंजे ॻोठ जेके हिंदुअ खे मुस्लमान नथा करे सघो असांजो नंढड़ो ख़ैरपुर शहर आहे ठेड़ी शहर आहे ठेड़ीअ में बि हिंदू आहिनि थोरो एॾो मदरसो आहे हज़ारे तालिब निकिरी विया ठेड़ी माण्हू जिन हज़ारनि जी तादाद में पूरी दुनिया में वञी दीन इस्लाम जी ॻाल्हि कई ठेड़ीअ में हिंदू सभु मुस्लमान न थी सघिया चइबो त इहो कमु असांजे वस में न आहे असांजी इहा कोशिशि तबलीग जमात वारा बि कोशिशि असां बि कोशिशि कयूं माना असां असेंबलीअ जे मार्फत अची करे क़ुर जे कानून जे हाकमियत वारी ॻाल्हि कई
हाकिमियत ईंदी त असांखे सभु दरवाज़ा इंशाअल्लाह अज़ीज़ दीन जा खुलंदा ऐं बातिल जा बंदि थींदा अलाह जो रसूल जेकॾहिं थोरो हुकूमत वारी हुन में न हुया त पोइ इहा गारे सौर जा वाक़िया बि आहिनि सुलह हुदैबिया जा वाक़िया बि आहिनि सुलह हुदैबिया एॾो ख़तरनाक सुलह थियो आहे जो साईं जन खे चयो त पोइ मोहम्मद रसूलुल्लाह मञूं हा त पोइ वरी जहिड़ो छा ॾियो इहो लिखियलु ड्रा आहे मोहम्मद रसूलुल्लाह ड्रा आहे मोहम्मद बिन अब्दुल्लाह हा पोइ लिखूं था सुलह ते लिखूं था ईअं बि लिखियलु हो त जेको तव्हां ॾे असां ॾे ईंदो उहो असांखे मोटाए ॾींदो तव्हां ॾो जेको असां ॾे ईंदो असां मोटाए न ॾींदासीं साईं जन जो लिखो तॾहिं इहा पोज़ीशन हुई अॻिते हली करे जॾहिं साईं जन पंहिंजी पोज़ीशन मज़बूत कई हाणे जॾहिं फातिह थी मके में अचनि था हाणे जिन वरी मके खां मदीने पाक वञनि था जिन यहूदियुनि साईं जन जो साथ न ॾिनो अञा बि अंदरो अंदरो चुगलखोरी कयूं जिन मुनाफ़िक़त कई ऐं काफ़रनि खे कुझु राज़ पे ॾिना अलाह जे रसूल उन्हनि जे घेरे जो हुकुम फरमाए त इन्हनि जे घेरो कयो इन्हनि जी रसद बंदि कयूं या माता थियो इन जो हिसाब किताब ॾियो फ़ैसिलो कयो तव्हां त फ़ैसिले ते ॻाल्हि आई फ़ैसिलो एॾो ख़तरनाक थियो जो दुनिया में इहो मिसाल माना वॾी शइ आहे जो बुज़ुर्गनि साईं जन खे मथां ख़बर हुजे तादाद जी मूंखे त केरु ॿुधायो त 300 किन 600 बि ॿुधायो जॾहिं फ़ैसिलो थियो त जिन रसूल सां इन मौक़े ते चवण खां पोइ बि साईं सां दगा ऐं बग़ावत कई त उन्हनि जी सज़ा आहे क़तल उन्हनि जे मर्दनि खे क़तल कयो वञे उन्हनि जे नंढनि ॿारनि ऐं औरतुनि खे छॾियो वञे साहिबी सुवारो फरमाए थो त असां क़तल करण ते जो बीठासीं संदरा ॿधी करे हेठि खामे मिलाईंदा पिया आहियूं हिक खे सॾु करे फलाणो पुटु फलाणे जो हा इहो हुनजी सिली धार कयो धड़कूं धार ईअं कंदे कंदे किन लिखियो आहे 300 केस किन लिखियो आहे 600 माण्हू क़तल थिया रसूलुल्लाह जे आॾो साईं जन उन फ़ैसिले में हुया ऐं साईं जन पाण वेठा जंहिं जाइ ते इहो फ़ैसिलो थियो इहो तॾहिं थी जॾहिं जेकॾहिं हुकूमत न आहे त तव्हां हिकिड़े सां विढ़ंदव त उहो उनजे एवज़ में तव्हां सां विढ़ंदो अॼु बि असांजे लाइ मसइलो इहो आहे ख़तमु नुबूअत वारो असांजो कानून त बणियलु आहे कानून ते अमल कराइण वारो कोई कोन्हे गुस्ताखी जो उन में लिखियलु आहे पर अमल कोन थो थिए छो त सभु ॼट वेठा आहिनि जिन खे वोट ॾेई असां मथे मोकिलियूं था इहे सभु उन्हनि जे ताईद था करनि हिन पासे ॾे कंहिंजो तवजो ई कोन्हे मां चवां थो जॾहिं असांजा आलम मथे ईंदा त कम अज़ कम इहो फ़ाइदो त थींदो ईमानी हिफ़ाज़त थींदी अलाह खां बि मदद वठिजे पंहिंजे हथ में जेकी कोशिशि आहे उहा कोशिशि कजे पोइ कामयाबु वियासीं तॾहिं बि अलाह वटि अजुर आहे कामयाबु न वियासीं तॾहिं बि असांजे दिलनि खे अलाह ॼाणे थो त हे क़ुर जे बालादस्तीअ जे लाइ वोट ॾियनि पिया हे कंहिं ज़मीन जे लाइ कंहिं बिजलीअ जे लाइ कंहिं नौकरीअ जे लाइ कंहिं रोड रस्ते जे लाइ वोट हिननि इस्तेमालु न कयो छो त वोट ॾिजे थो ओॾे मथी कुर्सीअ ते वञण जे लाइ असां चऊं था त इन कुर्सीअ ते को आलिम सुवारो अचे त कुझु इस्लाम जी का ॻाल्हि थी पवे पोइ बि इन जे ॼाण जे हूंदे जे करे केरु वोट नथो ॾिए ऐं पोइ बि क़ुर जे कानून जे ख़िलाफ़ु कानून हले थो पियो जेकॾहिं कंहिंखे हाणे क़तल कयो आहे पुलिस मौलवियुनि जे ख़िलाफ़ु जुलूस आहिनि दीन जे ख़िलाफ़ु नारेबाज़ी हले थी बाबा तव्हांखे जेकॾहिं इख़्तिलाफ़ु करिणो आहे त जिन पुलिस वारनि मारियो आहे ईअं पुलिस वारा खोड़ मारींदा आहिनि हाफ़ फिराई आहे फुल फिराई आहे उन्हनि ते त कॾहिं असांजे दोस्तनि एतिजाज ई न कयो उहे बि त सिंधी था मरनि कॾहिं उन्हनि ते कोन कयो त हाफ़ फिराई इनखे फुल फिराई छो कयो साईं इन ते एतिजाज कोन्हे एतिजाज जे रसूल जे शान में गुस्ताखी कई आहे उनजो पासो वठी एतिजाज कयो थो वञे एतिजाज कंदड़ केरु आहिनि खोड़ एसेंबली में उहे वेठा आहिनि जिन खे तव्हां असां वोट ॾेई मथे ॾिनो आहे जेकॾहिं वोट जे करे इहो मथे वियो आहे एसेंबली में एतिरो ॻाल्हाए थो त उन जे गुनाह में इहो वोट ॾींदड़ बि शामिलु थी थो पए अलाह को दुआ थो कयां अलाह ताला पंहिंजे हयाती में तव्हां असांखे सम्झ अता फ़रमाए अलाह ताला इमामुल अंबिया जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अलाह ताला उलमा खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए बाक़ी रहियो मौलवी अवा मूं में खोड़ खामी साईं सिबगतुल्लाह में खोड़ खामी ॿियनि में खोड़ खामी कंहिंजे खामीअ जे करे जमात ख़राबु न थींदी आहे ॻाल्हि सम्झ में कंहिंजे खामीअ जे करे कंहिंजे ऐब जे करे जमात ख़राबु न थींदी आहे जमात अलाह ताला असांखे उलमा जी ॾिनी आहे ऐं इहा क़यामत ताईं जमात क़ाइमु हलंदी जॾहिं उलमा हूंदा तॾहिं त क़यामत जे वेझो जेको कलमो पढ़ंदो उहो उनजो कलमो बि क़बूल पवंदो उहो बि जन्नत में वेंदो उहो उलमा जे करे छो त पाण फरमायूं आलिम नबियनि जा वारिस आहिनि वारिस क़यामत ते हूंदा तॾहिं कलमो पढ़ाईंदा तॾहिं कलमो सम्झाईंदा तॾहिं काफ़रनि खे जन्नत मिलंदी अल्हम्दुलिल्लाह असांखे पंहिंजी हयाती में अलाह ताला अहिड़नि बुज़ुर्गनि शख़्सियतुनि जी माना इक़्तिदा नसीब कई आहे जो फिरी सिरी भला ॿुधायो त मौलाना फज़लुर रहमान हिकिड़ो मौलवी आहे 2-3 सीटूं आहिनि पर पाण खे एतिरो पाण खे महफ़ूज़ रखियो अथई जो दुश्मन कोशिशि करे बीठा आहिनि त का हिन जी पाड़ कढूं को हिन जो नुक़्स कढूं अल्हम्दुलिल्लाह अञा ताईं कढी न सघिया अञा ताईं कढी न सघिया इहा रब जी महिरबानी आहे न अहिड़े दौर में अहिड़े हे मोबाइलियूं अहिड़ो दौर लॻो पिया न को ॻाल्हाइण में का ग़लती अञा ताईं पकिड़े सघिया आहिनि न किरदार में का ग़लती पकिड़े सघिया न उन्हनि जे कंहिं गुफ़्तार में का ग़लती पकिड़े सघिया आहिनि या अलाह जो फज़ल न आहे त ॿियो छा आहे इहो अखियुनि सां ॾिसूं था वरन त जेतिरो जंहिं मैदान ते बीठो आहे न त इहे कॾहिं बि माफ़ु न करनि जेकॾहिं मुंहिंजो ॻाल्हाइण मोबाइल में किथे ग़लति हुजे हा उहो बि हुननि वटि महफ़ूज़ थी वञे हा जे मां महफ़िल में ग़लति किथे ॻाल्हायां उहो बि हुननि वटि महफ़ूज़ जे मुंहिंजो किरदारु ग़लति हुजे उहो बि हुननि वटि
महफ़ूज़ हुजे त असांखे हलणो न ॾियणो तां ई असांखे रब असांखे अहिड़ी भली क़यादत ॾिनी आहे तंहिंजे करे इनखे विञाइजे न जेतिरो थी सघे इन जी क़ुवत खे मज़बूत कजे ऐं क़ुवत खे मज़बूत महज़ अलाह ऐं अलाह जे रसूल जे पैगाम जे लाइ जॾहिं असां ईअं कंदासीं असांजे दिलनि में इहा ॻाल्हि ईंदी त अलाह असांजी मदद पाण ई कंदो। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।